बार चले आओ, फिर मैं ना बुलाऊंगा। एक बार चले आओ, फिर मैं ना बुलाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। भक्तों को तारा तुमने तो क्या उपकार किया। भक्तों को तारा तुमने तो क्या उपकार किया। भक्तों ने तो भक्ति से तुमको साकार किया। भक्तों ने तो भक्ति से तुमको साकार किया। मुझको तारो तो मैं कुछ मान भी जाऊंगा। मुझको तारो तो मैं कुछ मान भी जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। तेरी रहमत ने माधव पाषाण भी तारे हैं। तेरी रहमत ने माधव पाषाण भी तारे हैं। फिर क्यों तेरे दर्शन को हम यूं तरसाए हैं। फिर क्यों तेरे दर्शन को हम यूं तरसाए हैं। इतने निष्ठुर न बनो, मैं कैसे रिझाऊंगा। इतने निष्ठुर न बनो, मैं कैसे रिझाऊंगा। मोहन तेरे दर से मैं
खाली नहीं जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। इतना तो बता दो मुझे, कब तक इंतजार करूं। इतना तो बता दो मुझे, कब तक इंतजार करूं। ख्वाबों में सही प्रीतम, जी भर कर प्यार करूं। ख्वाबों में सही प्रीतम, जी भर कर प्यार करूं। दिन गिन गिन कर एक दिन तुमको मैं पाऊंगा। दिन गिन गिन कर एक दिन तुमको मैं पाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं जाऊंगा। तेरा होकर तुझको अपना कर जाऊंगा। तेरा होकर तुझको अपना कर जाऊंगा। मोहन तेरे दर से मैं खाली नहीं 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 जाऊंगा। बोल राधावर कृष्ण चंद्र की जय। वंदो वाणी विनायको वृंदा विपिन बांके बिहारी लाल भगवान की। सर्वश्री भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज गुरु नानक देव बोलो भक्त और भगवान की। ओम सर्व सतगुरु जी सनकादि जी महाराज श्री नारद जी दालवे जी भगवान श्री चंद्र महाराज बाबा साधु राम साहिब बाबा धनुराम साहिब बाबा राम प्रसाद साहिब बाबा हरि शरण राम साहिब बाबा नारायण दास साहिब बाबा आनंद राम साहिब बाबा भगत राम साहिब की। ओम नमः पार्वती पतये हर 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 आयो लाल सबई चो। कथारंभ होत है। आओ वीर हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय 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 जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणत क्लेश नाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस्
हरि ओम। सर्वधर्मान् परित्यज्य त्वं शरणं व्रज, अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम अपेक, इनके पद वंदन किए नाशे विघ्न अनेक। वंशी विभूषित करा नवनीरदाभात, पीताम्बरा दरुण बिंब फलाधरोष्ठात्। पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। हरि ओम। ऑनलाइन जेकी संगत ॿुधंदी आहे न, उहा चए थी श्लोक जेके मंगलाचरण असां चऊं था उन जी अधु आवाज़ अचे थी, अधु नथी अचे। छो जो माइक बिना चवंदा आहियो न तव्हां, माइक बिना बि इन करे चवाईंदा आहियूं कि सभिनि खे यादि थिए, ऐं थोरो थोरो यादि थिए बि थो सभिनि खे। त माइक खणंदा कयो, थोरी परते करे घटि आवाज़ में मंत्र बि चवंदा कयो, हा न, संगत खे छो जो आवाज़ नथी वञे, पर घटि आवाज़ में, जीअं संगत बंदि न करे छॾे। संगत जी या नस आहे कि हे चए थी त पोइ इहा पाण ई ॼाणनि वञी पाण ई चवंदा। संगत ईअं सोचींदी आहे असल में, भई ठीकु आहे निपटाइनि था न, खणो ॾियनि पाणी। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। मधुसूदनी, आप देख रहे थे सत्संग कल, घर में देखे? कल बरसात पड़ गई थी ना, तो कहाँ पे पहुंचे हम? क्या हुआ है? कौन से दोहे हो गए बताओ? अच्छा, मोबाइल में है रामायण, आ जाता है पढ़ने? वाह, डाडो पढ़ी लिखी हुई है। तो कौन से क्लास में हो? 3rd में? और KG1 KG2 नहीं गए क्या? उसके बाद 3 क्लास और कर ली? आप तो लगी 5 साल की रही हो तो। अच्छा, वाह वाह, हिन लाइ भी ताड़ियूं वजायो। कल ना आई आ बरसात जे करे त घर में पूरी रामायण ॿुधी अथव, ऐं हिनखे अंक बि यादि अथव, दोहा काथे पहुता आहिनि। हिकिड़ो कांड पूरो थियो आहे। चओ हरे राम। ॾिसो कुछ त फ़ाइदो आहे भगवान जी दया सां, प्रभु जी कृपा आहे। श्री रामचरितमानस अरण्य कांड, दोहा क्रमांक 3। हाणे तव्हां थियो सभु फ्री। त कल कथा काथे पहुती भाई? काथे आया? हाँ, श्री अत्रि ऋषि वटि भगवान रघुनाथ लक्ष्मण जी पहुता, ऐं डुक पाए करे अची करे मिलिया। भगवान किरी पिया डंडे वांगुरु, मर्यादा पुरुषोत्तम। उन्हनि खे खणी करे छातीअ सां लॻायऊं। एॾो प्रेम जा आंसू निकिता कि चयो अथऊं कि राम लक्ष्मण जा कंधा धोई छॾिया, पूरो शरीर स्नान कराए छॾियो। कंहिं? अत्रि ऋषि। चओ हरे राम। प्रभु आसन ते विराजमान, नेण भरे उन्हनि जी शोभा ॾिसी परम प्रवीण मुनि श्रेष्ठ हाणे हथ जोड़े करे स्तुति था कनि। प्रभु आसन आसीन, भर लोचन शोभा निरख, मुनि बर परम प्रवीण, जोर पानी स्तुति करत, सियावर राम चंद्र की जय, उमापति महा देव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय। हे भक्त वत्सल, हे कृपालु, हे कोमल स्वभाव वारा, मां तव्हांखे नमस्कार तो कयो। मां तव्हांखे निष्काम माण्हुनि जो पंहिंजो परम धाम ॾियण वारा पंहिंजे भक्तनि खे, निष्काम पुरुषनि खे मां तव्हांजे चरण कमलनि जो भजन तो कयां। तव्हां नितांत सुंदर श्याम, संसार यानी आवागमन रूपी समुद्र के विलोड़न जे लाइ, मथना यानी बिलोना, बिलोना यानी सिंधी में चइबो आहे विलोड़न। चवंदा आहिनि न भाई ॾुध विलोड़, ॾही विलोड़ ॾुध कढ। इन तरह सां संसार जे जन्म मरण जे चक्र के विलोड़न जे लाइ तव्हां मंदिराचल स्वरूप
फुलियल कमल जे समान नेणनि वारा ऐं अहंकार आदि सभिनी दोषनि खां छॾाइण वारा आहियो। हे प्रभु, तव्हांजी लंबी लंबी बाहुनि जो पराक्रम, तव्हांजो ऐश्वर्य अप्रमेय यानी बुद्धीअ खां परे ऐं असीम आहे, जंहिंजी कोई सीमा कोन्हे। तव्हां तर्कस ऐं धनुष बाण धारण करण वारा टिनी लोकनि जा स्वामी आहियो। सूरज वंश जा भूषण, महादेव जे धनुष खे तोड़ण वारा, मुनिराज संतन खे आनंद ॾियण वारा, देवताउनि जा दुश्मन असुरनि जे टोलनि खे नाश करण वारा आहियो। तव्हां कामदेव जा शत्रु आहियो। चओ हरे राम। महादेव भगवान तव्हांजी वंदना कई आहे, उन जे द्वारा तव्हां वंदित आहियो। ब्रह्मा आदि देवताउनि तव्हांजी सेवा कई आहे, तव्हां उन्हनि सां सेवित आहियो। विशुद्ध ज्ञान रूपी तव्हांजो स्वरूप यानी मूर्ति ऐं सभिनी दोषनि खे तव्हां नष्ट करण वारा आहियो। हे लक्ष्मीपति, हे सुखनि जी खान, संत महात्माउनि जो हिकिड़ो ई तव्हां सहारो आहियो। मां तव्हांखे बारंबार नमस्कार थो कयां। तव्हांखे हे शचीपति, राजा इंद्र जा यानी उप इंद्र यानी भगवान वामन बणिजी आया त देवताउनि जी माता जेकी आहे अदिति, उन्हनि वटि उनखे माता बणायो भगवान, उन्हनि जा बालक बणिजी आया त उनजो वॾो पुटु थियो राजा इंद्र, त भगवान थी विया नंढा। इन करे भगवान जो नालो पइजियो उप इंद्र यानी नंढो इंद्र। यानी बोलो श्री वामन भगवान की जय। कल श्री वामन जयंती हव त तव्हां राजा इंद्र जा नंढा भाउ वामन जी, स्वरूपा शक्ति श्री सीता जी ऐं नंढे भाउ लक्ष्मण जी सहित तव्हांजो मां भजन थो कयां। जेको माण्हू जलन ईर्ष्या खां रहित थी करे तव्हांजे चरण कमलनि जो सेवन कंदा आहिनि, उहे तर्क वितर्क अनेक तरह जा संदेह शंकाउनि जे लहरनि, शंका रूपी लहरनि खां पूरी तरह संसार रूपी समुद्र में किरंदा न आहिनि। यानी उन्हनि जो जनम मरण वरी न थींदो आहे। जेके तव्हांजी शरण वठंदा आहिनि, तव्हांजो भजन कंदा आहिनि। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री कृष्ण गोविंद। जेके एकांतवासी माण्हू, जेके एकांतवासी पुरुष मुक्तिय जे लाइ इंद्रिय आदि जो निग्रह करे, उन्हनि खे काबू करे, विषयनि खां हटी करे ख़ुशीअ सां तव्हांजो भजन कंदा आहिनि, उहे स्वकीय गति खे प्राप्त थींदा आहिनि। स्वकीय यानी पंहिंजे आत्म स्वरूप खे उहे प्राप्त कंदा आहिनि। उन्हनि खे पंहिंजो आत्म ज्ञान थींदो आहे, तव्हांजो ब्रह्म ज्ञान थींदो आहे। चओ हरे राम। उन तव्हांखे जेके अद्वितीय अद्भुत माया जे जगत खां विलक्षण प्रभु सर्व समर्थ इच्छा रहित ईश्वर यानी सभिनि जो स्वामी व्यापक जगत गुरु सनातन नित्य तुरीय यानी टिनी गुणनि खां परे। कहिड़ा टे गुण? सतो रजो तमो। असां सभिनी में फाथल आहियूं, देवता बि फाथल अथव, यादि रखिजो। लेकिन भगवान जेके आहिनि उहे ई केवल इन्हनि खे ठाहिण वारा ऐं इस संसार रूपी खेल ईअं हलाईंदा आहिनि। ये मदारी बंदर जे गले में रसी विझी करे बंदर खे नचाईंदो आहे, बंदर नचंदो आहे जीअं जीअं, हा न, बचपन में ॾिसंदा हुआसीं, हाणे त वैसे मनाही आहे। अक्सर बंदर खणी करे जेके माण्हू ईंदा हुआ, कोई कुझु खणी करे, कोई नांग खणी करे, कोई बंदर खणी पंहिंजो जीवन यापन हलाईंदा हुआ। असां बचपन में ॾिठोसीं कई सालनि तक हिकिड़ो बंदर खणी करे ईंदो ऐं उनखे नचाईंदो, अची नचाईंदो यानी खेॾाईंदो उनखे अची करे। हाणे सरकार जी तरफ़ों शायदि मना आहे
तो वो ने बंदर खे चवंदो, बता तो हनुमान जी ने लंका में आग कैसे लगाई, बताओ गणेश कैसे लगाई है, पूछे पर कैसे लगाई। तो बंदर जेको ट्रपो ॾेई ॾेखारींदो, चओ हरे राम, ट्रपो ॾींदो। साइकिल बीठी हूंदी न तो साइकिल जे मथां ट्रपो ॾेई वेंदो। वरी जीअं पुछंदोसि भई कोई कोई बंदर पुछंदा हा तो शादी कंदे, तो बंदर चवंदो न मूंखे इन झमेले में पवणो ई न आहे। न न ॿुधाए, दिलि जी ॻाल्हि ॿुधाए कंदे, पोइ चवंदो हा हीअं। पोइ चवंदुसि हल तुंहिंजी शादी करायूं। उहो बंदर शर्माइण लॻंदो, ॾाढो शर्माईंदो, माण्हू ख़ुशि थींदा। चओ हरे राम। त अहिड़ी तरह सां भगवान बि ये संसार हलाए करे सभिनि खे नचाए रहिया आहिनि। सभु नची रहिया आहिनि। कंहिंमें नची रहिया आहिनि? इन सते रजे तमे में। रजे तमे में जेके फाथा, सतो गुण त सुठो आहे, भगवान सां मिलाइण वारो आहे। सतो गुण छा आहे? सत्संग, भक्ति, कीर्तन, सिमरन, सेवा सभु। ऐं रजो तमो गुण त ख़तरनाक आहे, विषय विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ये सभु इन में भरियल पिया आहिनि। रजे तमे में इन में जेके फांसी पवंदा त वया वीचारा। इहो ई खेल भगवान हलाए रहिया आहिनि। इन तरह सां ही संसार खे भगवान हलाइण वारा आहिनि। वो नाना रूप धारी, वो मोहन मुरारी, उस विश्व के मदारी को हम गोपियां नचाती हैं। गोपियूं चवनि थियूं वो भले असांजो जेको कन्हैया आहे तव्हांखे नचाईंदो हूंदो, अनंत लोकनि खे भले नचाईंदो हूंदो, पर उन ब्रह्मांड खे, अनंत ब्रह्मांडनि खे नचाइण वारे खे असां नचाईंदी आहियूं। गोपियूं थी चवनि, हा न, श्याम तन श्याम धन श्याम ही हमारो मन, आठों याम ऊधो हमें श्याम ही से काम है। श्याम हिए यानी हृदय में, श्याम जिए यानी असांजा प्राण भी श्याम सुंदर भगवान आहे। श्याम हिए श्याम जिए श्याम बिन नाही त्रिए। हिकिड़ी मां, ॿियो मुंहिंजो श्याम, टियों हिते असांजे जीवन में कोई आहे ई कोन, उहो ई आहे सभु कुझु। श्याम हिए श्याम जिए श्याम बिन नाही त्रिए। आंधे की सी लाकड़ी, जेके सूरदास हूंदा आहिनि उनखे लठ जो सहारो हूंदो आहे। काॾे बि हलंदा आहिनि उहे डंडे सां ॾिसंदा आहिनि वीचारा कि कहिड़ी जॻह आहे, कीअं पेर रखिणो आहे कि न रखिणो आहे, पाणी आहे कि धरती आहे, नाली त न आहे, खॾो त न आहे। चओ हरे राम। आंधे की सी लाकड़ी त असांजी उहा लठ यानी असांजो सहारो, उहो श्याम सुंदर आहे। आंधे की सी लाकड़ी आधार श्याम नाम है, उधो तुम भय बौरे, पाती लेके आए दौड़े, योग कहाँ राखें, यहाँ रोम रोम श्याम है। जंहिंजे रोम रोम में श्याम सुंदर वसियो, भला उनखे योग प्राणायाम करण जी ज़रूरत है, उनखे कहिड़ी समाधि लॻाइण जी ज़रूरत है। समाधि वो लॻाए जंहिंखे भगवान न मिलियो हुजे। असांजे त रोम रोम में भगवान श्याम सुंदर आहिनि। अच्छा, गोपी त सभु तव्हां ॿुधो आहे कि गोपियुनि जी हाणे ॻाल्हि निकिती आहे रामायण में, ठीकु आहे। त गोपियूं त सभु कोई ऋषि संत महात्मा ऋषि रूप आहिनि, कोई मिथिला रूप आहिनि, जेके जनकपुर में संत महात्मा जेके राम जी ते मोहित थी आहे उहे गोपियूं ठही आहियूं। कोई गोलोक रूप आहिनि जेके गोलोक धाम में आहियूं। कई भक्ति रूप आहिनि जेके पहिरियों खां ई भक्तीअ में संपूर्ण हुयूं, भक्तीअ में भरियल हुयूं, आनंद में हुयूं, उहे गोपियूं बणिजी वियूं। ॿी साधन रूप आहे, हिते पंहिंजो भजन करे भक्ति करे गोपियूं गोपी भाव खे प्राप्त थी वियूं। चओ हरे राम। ॿियो वेद रूप आहे, वेदनि जी जेके ऋचाऊं उहे बि पंहिंजे ज्ञान मों चवनि थियूं ओतिरो आनंद न आहे जेतिरो श्री कृष्ण जे महारास में आनंद आहे, श्री कृष्ण सां दर्शन में आनंद आहे। उहे वेदनि जी जेके ऋचाऊं उहे बि गोपियूं बणिजी वियूं। इहे सभु गोपियूं ॿुधाई वियूं। इन जे अलावा हाणे ध्यानु ॾिजो, 11हों स्कंद श्रीमद भागवत महापुराण में जेको आहे उन में भगवान खां उद्धव जी महाराज पुछियो आहे बंध ऐं मुक्त माण्हुनि जा लक्षण। बद्ध जेके आहिनि जेके जनम मरण में ईंदा आहिनि, मुक्त यानी जेके अहिड़ी भक्ति कंदा आहिनि कि संसार खां मुक्त थी वेंदा आहिनि, उन्हनि जो कोई संग करे त उहो बि मुक्त थी वञे। त इन्हनि जे लक्षणनि में भगवान गोपियुनि जो उदाहरण ॾिनो आहे कि ॾिसो संग जो रंग कीअं चढ़ंदो आहे।
कई गोपियूं त हाणे तव्हां ॿुधियूं जेके वेद रूपा, ऋषि रूपा, संत रूपा, मिथिला रूपा, जनकपुर स्वरूपा हुयूं, गोलोक रूपा हुयूं, इहे सभु हुयूं, ठीकु आहे। इन्हनि जे अलावा हाणे ध्यानु ॾिजो, भॻवानु केॾी गहरी ॻाल्हि चई आहे। चवनि था हे उद्धव, कई गोपियूं अहिड़ी बि हुयूं जिन खे मुंहिंजो आत्म स्वरूप पतो न हुयो कि मां ई परिपूर्ण परमात्मा आहियां, पर ब्रह्म आहियां, निर्गुण निरंकार उहो मां ई आहियां। चओ हरे राम। जेॾी महिल उद्धव जी आया आहिनि ऐं भ्रमर गीत हलियो आहे त गोपियुनि त चयो आहे न ओॾी महिल त हे ॾाढो कपटी आहे भॻवानु कृष्ण जे नाले ते, ॾाढो छली आहे। अरे हिन ई त पूरो हे राजा बलीअ खे लूटे वरितो हो, वामन रूप सां आयो हुयो, इहो कन्हैया ई त आहे। हा, वीचारे खे 3 पग चई करे 2 पगनि में झूलेलाल करे छॾियईं, सॼो लूटे वरितईंसि, पाताल में मोकिले छॾियईंसि। ईअं नथी चवनि राज ॾिनोसि, हा, वीचारे खे पाताल में फिटो कयईंसि। हे ई त आहे, हे कन्हैया ई त आहे, इहो राम जी बणिजी आयो हिकु बार। पोइ छा लिखी करे वीचारे हुनखे बालीअ खे तीर हणी छॾियईं। हाणे इहे भॻवान जी करुणा वारी, कृपा वारी, इहे भॻवान जे धर्म जी स्थापना जी लीलाऊं। लेकिन गोपियुनि खे परवाह न आहे। हाणे भॻवान जा उहे भक्त चइबा जेके भॻवान जे ऊंचे महानता खे, करुणा कृपा खे, धर्म खे बि अधर्म करे थी ॿुधाइनि पई। हाणे तव्हां वीचार त कयो, भॻवान जी निंदा थी कनि, भॻवान जे पीठ पीछे थी कनि, भॻवान मथुरा में वेठा आहिनि, ऐं भॻवान जे भक्त जे साम्हूं थी कनि उद्धव जे, ऐं केरु थी कनि? महाभाग्यवती गोपियूं। हा, भॻवान जे लाइ चयो, पढ़ी ॾिसो भागवत। पर प्रेम एॾो आहे महाराज कि भॻवान मंद मंद मुस्कुराइनि था, उनखे निंदा थोरी था मञनि, उनखे विनोद था मञनि। भॻवान ॿाहिरों ॿुधण में, लिखा पढ़ीअ में त निंदा ईंदी, लेकिन इहो प्रेम आहे कि प्रेम में माण्हू कुझु बि चई सघंदो आहे प्रेमीअ खे। त श्री कृष्ण भॻवान चवनि था, हे उद्धव, हे जेको ब्रह्म स्वरूप सुञाणनि थियूं गोपियूं, इन जे अलावा अहिड़ी गोपियूं बि हुयूं जेके न सुञाणनि कि मां भॻवानु आहियां, मां परमात्मा आहियां। पोइ मुंहिंजे स्वरूप ते मोहित थी वियूं, कृष्ण रूप ते, एॾी सुंदरता ॾिसी करे रही न सघियूं। ऐं हक़ीक़त में त उन्हनि पंहिंजो धर्म छॾे छॾियो न, पंहिंजे घर परिवार खे, पंहिंजो सभु तिलांजलि ॾेई श्री कृष्ण सां प्रेम कयो उन्हनि। पोइ चई उहे बि पार पइजी वियूं, उहे बि मुक्त थी वियूं। चओ हरे राम। सन्मुख होए जीव मोहि जबहि, जन्म कोटि अगर नासह तबहि। छो जो हे जेके बि उथणी वेहणी या धर्म जेके मर्यादा आहिनि, इहे सभु भॻवान खे पाइण जे लाइ ई त आहिनि। ऐं उन्हनि खे अहिड़ी कृपा थी वई कि मोहित थी वियूं। पोइ काम में थियूं या प्रेम में थियूं। काम में अगरि मान लो मोहित थी वियूं, पर लॻी मोहित कंहिं ते थियूं, इहा ॾिसण वारी ॻाल्हि आहे, भॻवान ते थियूं, उन्हनि जो बेड़ो पार थियो। यानी श्री कृष्ण जो स्वरूप ई अहिड़ो आहे, प्रेम सां भॼे, भाव सां भॼे, दुश्मनीअ सां भॼे, वैर सां भॼे, ऐं चाहे काम सां भॼे, उन जो बि बेड़ो पार थी वेंदो आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण। व्यासपीठ जी मर्यादा आहे, इन करे वधीक इन खे विस्तार सां न ॿुधायो वेंदो आहे। पर भॻवान जे पोयों माण्हू कीअं बि ॾिसो, रावण कंहिंसां कई? दुश्मनीअ सां। शिशुपाल वैर सां कयो, हा न। हिकु घुट घुट पाणी पीअंदो न, डुक डुक में भॻवान खे गारियूं ॾींदो, अपशब्द ॻाल्हाईंदो, उहो बि पार पइजी वियो। दंत वक्त्र पार पइजी वियो। इन तरह सां रावण, कंस, इहे बि पार पइजी विया। इहे दुश्मनीअ सां भव जे करे बि यादि कंदा। भाए कुभाए अनख आलस हू, नाम जपत मंगल दिस दस हू। अहिड़ी बि कहिड़ी मुसीबत पई आहे कि असां आलस में बि भॻवान जो नालो नथा खणी सघूं। पए पए बिस्तर ते, ऊंघींदे सुम्हंदे, खाईंदे पीअंदे, श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। त उन जो कॾहिं बुरो न थींदो आहे साथ संगत जी, उन जो भलो ई थींदो। बसि भॻवान जे भॼन जी आदत थी वञे। हाणे अत्री महाराज ये ॾाढी सुहिणी वंदना था कनि। असांखे सम्झणु खपे कि संतन महात्माउनि, हे वॾा महात्मा आहिनि जेके मुक्त आहिनि, हुननि अहिड़ी भक्ति कई आहे कि मुक्ति त पहिरियों ई पाए वरिती अथऊं। राम जी जे अचण खां पहिरियों ई मुक्ति उन्हनि खे मिली वई आहे। लेकिन हुननि खे भक्ति खपे त राम जी पाण हली आया आहिनि।
मुक्ति घुरियूं त भगवान योग साधन आदि सब ॾेई छॾिया, मुक्ति मिली वई। चवनि था न प्रभु हाणे इन खां वॾी स्टेशन खपे, तव्हांजी भक्ति खपे। ऐं जॾहिं भक्ति घुरियूं त भगवान पाण हली आया आहिनि, पाण अची करे हिक हिक खे भगवान मिलिया आहिनि, दर्शन ॾिनो अथऊं। हे प्रभु, जेके तव्हांजो भजन कंदा आहिनि न, उहे स्वकीय गतिअ खे यानी पंहिंजे आत्म स्वरूप खे प्राप्त कंदा आहिनि। त उन्हनि गोपिन भगवान कृष्ण सां प्रेम कयो, भगवान खे भगवान समझी करे न कयो, सुंदरता ॾिसी प्रेम कयो, उहे बि पार थी वियो। भाई आग में धोखे सां हथ विधो तॾहिं बि जलाईंदी, समझी करे हथ विझो तॾहिं बि जलाईंदी, भूले भटके आग लॻी वञे तॾहिं बि जलाईंदी, हा न। छो? चयूं आग जो इहो स्वभाव आहे जलाइण। त अहिड़ी तरह सां भूले भटके जाणी वाणी भाव सां कुबाए सां आलस में जेके बि भगवान जो भजन कंदा उहे पार थी वेंदा। हे प्रभु, तव्हां अद्वितीय आहियो, तव्हां जहिड़ो ॿियो कोई कोन्हे, अद्वितीय ॿियो कोई कोन्हे। तव्हां अद्वितीय, अद्भुत, माया खां विलक्षण, तव्हां प्रभु आहियो, सर्वसमर्थ आहियो, इच्छा रहित ईश्वर आहियो, व्यापक जगत गुरु आहियो, सनातन आहियो, टिनी गुणनि खां न्यारा आहियो ऐं पंहिंजे स्वरूप में स्थित आहियो। सम्झो था, असां आहियूं जीवात्मा, भगवान आहिनि परम आत्मा। जीवात्मा ऐं परमात्मा जे विच में केरु हूंदो आहे? महात्मा। जीवात्मा त असां सभु आहियूं, 140 करोड़ जेके बि आहियूं देश में, ॿिया बि जेके आहिनि 200 देशनि में सभु, लेकिन महात्मा कोई कोई थींदा आहिनि। महात्मा परमात्मा खे पाईंदा आहिनि। जॾहिं महात्मा पंहिंजे आत्म स्वरूप में स्थित रहंदा आहिनि त उहे बि न्यारा थी वेंदा आहिनि माया खां। भगवान चयो कागभूषणी जी, जाते तव्हां वेठा आहियो न, हा, हिते कम से कम 12 किलोमीटर यानी 1 योजन तक हिते मुंहिंजी माया जो असर न थींदो। कंहिं चयो? राम जी। ॿुधायो, 12 किलोमीटर, कमाल आहे, अद्भुत वरदान आहे, जगह खे वरदान। इहे न जेको कथा ॿुधंदो उनखे वरदान, उन एरिया में अची वियो 12 किलोमीटर, उते भगवान जे माया खे नो एंट्री आहे। विश्राम में तव्हां कथा ॿुधंदव कागभूषणी महाराज, अद्भुत कृपा आहे। भजन सभिनि खां मथे चयो वियो आहे, हे जगत गुरु, तव्हां पंहिंजे स्वरूप में स्थित आहियो। उहो स्वरूप असां सभिनि जो बि आहे, पर असांखे उहो आत्मज्ञान न आहे। आत्मज्ञान काॾों मिलंदो? कोई तरीक़ो बि न आहे, कोई हलंदो हुजे, उन जो कोई स्कूल कॉलेज हलंदो हुजे आत्मज्ञान जो, न न। सोई जान है जेह देह जनाई, उहो ई प्राप्त कंदो जंहिंखे भगवान आत्मज्ञान ॾींदा। वो छा करे? भजन करे। कुल मिलाए करे सरल शब्दनि में चओ न त राम नाम ही सार है, बाक़ी सब, हा। भगवान गोविंद जो सुमरन कंदो अचे, भजन कंदो अचे, नित्य निरंतर भजन करे त भगवान सभु ॾेई छॾींदा आहिनि। निरंतर करे, वॾी ॻाल्हि आहे। अकाम है सर्व काम वा मोक्ष काम उदारधि, तीव्रेन भक्ति योगेन, तीव्रेन भक्ति योगेन यजेत पुरुषम परम। जेको निरंतर तीव्र भक्ति योग सां, पोइ चाहे अकामी हुजे, सकामी हुजे, मुमुक्षु हुजे, मुक्ति पाइण वारो, या कोई इच्छा न हुजे, भक्ति उनखे वणंदी हुजे, पर शर्त हिकिड़ी आहे सभिनि जे लाइ, कहिड़ी? तीव्र भक्ति योग। तीव्र यानी रुके न, हलंदो रहे, हलंदो रहे, 24 कलाक लॻल पियो हुजे। भगवान जे भजन में कुझु न मिलायूं, पर संसार में हर शइ में भगवान खे मिलाए था सघूं। भगवान चवनि था, अर्जुन युद्ध बि कर, मूंखे बि यादि कर। मामनु स्मर युद्ध च। जेके भाव प्रिय विषयी पुरुषों के लिए अत्यंत दुर्लभ, अपने भक्तों के लिए कल्प वृक्ष, सब इच्छाऊं पूरी करण वारा भगवान। सम, कॾहिं बि भगवान भेदभाव न कंदा आहिनि। जेको बि शरण में अची वञे, सुर हुजे, असुर हुजे, पापी हुजे, पुण्यात्मा हुजे, सदा सुख पूर्वक सेवन करण योग्य
मां तहांजो भजन तो कयां, हे अनुपम सुंदर, हे पृथ्वीपति, हे जानकी नाथ, मां तव्हांखे प्रणाम तो कयां, मूं ते प्रसन्न थियो, मां तव्हांखे नमस्कार तो कयां, मूंखे पंहिंजे चरण कमलनि जी भक्ति जो अनूप रूप भूपतिम नतोह मुर्विजापतिम प्रसीद में नमामि ते पदाब्ज भक्ति देहि में। जेको माण्हू हिन स्तुतिअ खे आदर सां ॿुधंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि, ध्यानु ॾिजो, जेकी हिन महिल तव्हां ॿुधी आहे, जेके बि हिन स्तुतिअ खे आदर सां, प्रेम सां, श्रद्धा सां जेके उपयोग कंदा आहिनि, पढ़ंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, उहे तव्हांजी भक्तिअ सां भरिजी करे तव्हांजे ई परम पद खे प्राप्त थींदा आहिनि। बोलो सियावर। हलो भाई, हे हाणे तव्हां ॿुधो हिन जो पूरो अनुवाद, इहा स्तुति अथव संस्कृत में, ठीकु आहे, ॻायूं इहा स्तुति, ॿुधण में बि आनंद ईंदो तव्हांखे, छो जो अनुवाद त तव्हां पहिरीं ॿुधी वरितो आहे न, अर्थ त पहिरीं ॿुधी वरितो आहे चेतानी, हा न। नमामि भक्तवत्सलं कृपालुशील कोमलं भजामि ते पदाम्बुजम् अकामिनां स्वधामदम् निकाम श्याम सुन्दरं भवाबुनाथ मन्दरं प्रफुल्ल कञ्जलोचनं मदादिदोषमोचनं प्रलम्ब बाहु विक्रमं प्रभु प्रमेय वैभवं निशङ्ग चापसायकं धरं त्रिलोकनायकं दिनेश वंश मंडनम महेश चापखंडनम मुनीन्द्र संत संजनं सुरारि वृंद भंजनं मनोज वैरि वंदितम अजादि देव सेवितम विशुद्ध बोध विग्रहं समस्त दूषणापहं नमामि इंदिरापतिं सुखाकरं सतां गतिं भजे सशक्ति सानुजं शचीपति प्रियानुजं त्वदङ्घ्रिमूल ये नरा भजन्ति हि न मत्सरा पतन्ति नो भवाणि वे वितर्क बीच संकुले विविक्त वासिन सदा भजन्ति मुक्त ये मुदा निरस्य इन्द्रियादिकं प्रयाति ते गतिं स्वकम् तमेकमद्भुतं प्रभु निरीहमीश्वरं विभुं जगद्गुरुं च शाश्वतं तुरीयमेव केवलं भजामि भाववल्लभं कुयोगिना सुदुर्लभं स्वभक्तकल्पपादपं समं सुसेव्यमन्वहम् अनूपरूप भूपतिं नतोऽहमुर्विजापतिं प्रसीद मे नमामि ते पदाब्ज भक्ति देहि मे पठन्ति ये त्वमिदं नरादरेण ते पदं व्रजन्ति नात्र संशयं त्वदीय भक्ति संयुता। बोलो सियावर राम चंद्र की जय। अत्रि मुनि इन तरह सां विनती करे, वरी मस्तक ते चढ़ाए करे, भगवान जी रज ऐं हथ जोड़े करे, न सिर निवाए करे, विनती करे, सिर निवाए करे, हथ जोड़े करे चयो त हे नाथ, बुद्धि तव्हांजे चरण कमलनि खे कॾहिं न छॾे। इहो ई वरदान घुरियो, हा न। भगवान चवनि था मन मना भव, ये बुद्धि मुंह में लगाए अर्जुन, बुद्धि वेश्यमा। हिते चवनि था अत्रि ऋषि बस इहो ई वरदान जो दातार, कृपा कयो ये बुद्धि सदा सदा तव्हां में लॻल हुजे, काॾे बि न वञे। केॾी महिल मन गड़बड़ कंदो आहे, हेॾे होॾे वेंदो आहे, पर असां बुद्धीअ सां पोइ वीचार कंदा आहियूं, हा न। मन जे मथे बि बुद्धि हूंदी आहे। चवंदा आहियूं मन नथो लॻे त असां बुद्धीअ सां बि वीचार न कंदा आहियूं न, कि मन काॾे लॻाइणो आहे। मन त कई बार चवंदो आहे न त हे कमु मां कयां, हिनखे धकड़ी छॾियां, हिनखे मारिजांसि, लेकिन बुद्धि सम्झाईंदी आहे त घाटो तुंहिंजो ई अथई, हा। हिनखे मारे छॾींदे फांसी तोखे लॻंदे, सोचे वठि। त पोइ वरी चवंदो आहे न न ईअं वीचार आयो, हीअ कबो थोरी न। त मन जेको आहे उहो ॾाढो चंचल आहे, लेकिन उनजे मथां शासन बुद्धीअ जो आहे। बुद्धि लॻी वञे त मन छा बिगाड़े सघंदो। इन करे सिधो अत्रि ऋषि चवनि था प्रभु मुंहिंजी बुद्धि तव्हांजे चरणनि में ईअं लॻल हुजे कि कॾहिं बि त्याग न करे। बिनती कर मुन नाय सिर कह कर जोर बहोर रामा, कह कर जोर बहोर
चरण सरोरुह नाथ जने कबहु तजय मति मोर। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। हरे राम हरे कृष्ण हे हरि, श्री कृष्ण गोविंद। हेलो भाई, श्री अरण्य कांड दोहा क्रमांक 4 रखना विचार। दोहा क्रमांक 4 हाणे अरण्य कांड आरंभ थियो तो भाई, ऐं सुभाणे तव्हां ॾाढी प्यारी कथा अॻिते ॿुधंदव। अत्रि ऋषि उन्हनि जी धर्म पत्नी महान नारी थी आहे अरुंधति माता। सुभाणे उन जो बि तव्हां प्रसंग श्रवण कंदव। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। राधे राधे। किस्मत में जिनकी श्री कृष्ण हो, उन्हें जिंदगी से भला क्या चाहिए। धड़कन में जिनके श्री राधा हो, उन्हें दुनिया से भला क्या चाहिए। हम तो जिएंगे इन्हीं के गुणगान के लिए, वरना इन सांसों को भला क्या चाहिए। राधे राधे। कड़ी कड़ी ताड़ियों भी बजाए छॾींदा क्यों। हरे राम हरे कृष्ण। असांजा प्रेमी ॾाढा जेके आहिनि भाई सत्संग जा, उन सां ऑनलाइन ॾिसंदा आहिनि सत्संग, उन्हनि जी बि हाज़िरी भगवान स्वीकार कंदा आहिनि। छो जो भगवान खे तन न खपे, तन सेवा में खपे, पर मान लो कोई व्यस्त आहे त भगवान मजबूरी सम्झनि था, चवनि था तूं मन ॾे। ऐं हे मीडिया मन जोड़ण जो बि माध्यम आहे, हा न। ॾिसो सभु शयूं ठहियल आहिनि, चाकू ठहियल आहे, उन सां कोई कंहिंजी हत्या करे छॾींदो आहे, कोई ऑपरेशन करे डॉक्टर कंहिंजी जान बचाईंदो आहे, माताऊं सब्जियूं कटींदियूं, हा न, भाॼियूं ठाहींदियूं। त उपयोग ॾिसबो आहे। ईअं हली वञो बाप रे माया जाल में त सॼो ॾींहुं गुज़री वेंदो मोबाइल में, पर मोबाइल में जेके भगवान जो भजन सत्संग कीर्तन कनि था, ओतिरो ई समय उन्हनि जो सजायो आहे। ऐं कई संगत आहे जेकी ध्यान सां ॿुधंदी आहे, घर वेठे दुकान ते, त उन्हनि खे बि धन्यवाद आहे। उन्हनि जी बि अरदास असां कयूं था, निश्चित ई उन्हनि ते कृपा आहे, न त कोई न वेही सघे मोबाइल ते। त ॾाढी माया छॾियल आहे भगवान जी। सभिनि खां वॾी माया त हाणे मोबाइल में घर ठाहे वेठी आहे, तव्हांजे घर में पतो ई न पए, हा न। केॾो कठिन आहे बचणु। पोइ बि अगरि उहे समय कढनि था, सत्संग ॿुधनि था, त भगवान जी कृपा थी चुकी आहे। न त सत्संग कीअं ॾिसंदा आहिनि माण्हू, अच्छा अच्छा हे वारो भॼन कृपा कृष्ण अॻिते, अच्छा गोविंद चले आओ, ठीकु, थोरो अॻिते, अच्छा रविदास महाराज, पोइ अॻिते आयोलाल कयो झूलेलाल। अरे 2 घंटा सत्संग कीर्तन हलियो आहे, 2 मिंट त ॿुधिया, 30 सेकंड में आयोलाल झूलेलाल, 30 सेकंड में आर पार थियो, बढ़िया फॉरवर्ड करे पूरी कथा ॿुधी वरितई 2 घंटे जी। चओ हरे राम। त अॼु असांजा अनिल भैया जेके आलू विक्रेता आहिनि, उन्हनि जे हिकु ई भॼन जी वधीक फरमाइश हूंदी आहे। कहिड़ी कहिड़ी भाई? कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। और उन जो भाव वरी हमेशा एक ही भजन फरमाइश कंदो आहे, बस राधे राधे रटना। राधा कृष्ण जा भक्त अची मिले आहिनि पाण। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं, कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। वो कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं, कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं, कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं।
भक्ति के वश में क्या क्या नहीं श्याम किया तुमने। भक्ति के वश में क्या क्या नहीं श्याम किया तुमने। कपड़े धोए चक्की फेरी, कपड़े धोए चक्की फेरी थामी लगाम तुमने। कपड़े धोए चक्की फेरी थामी लगाम तुमने। करते हो जैसी सेवा गुलाम वो कहीं नहीं। करते हो जैसी सेवा गुलाम वो कहीं नहीं। कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। सब चाहो कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। गिरधर गोपाल कह के मीरा ने पिया प्याला। गिरधर गोपाल कह के मीरा ने पिया प्याला। गिरधर गोपाल मेरे गिरधर गोपाल। गिरधर गोपाल मेरे गिरधर गोपाल। ओ गिरधर गोपाल मेरे गिरधर गोपाल। गिरधर गोपाल मेरे गिरधर गोपाल। गिरधर गोपाल कह के मीरा ने जो पिया प्याला। गिरधर गोपाल कह के मीरा ने पिया प्याला। तुमने भी कैसे विष को अमृत ही बना डाला। तूने भी कैसे विष को अमृत ही बना डाला। करते हो जैसा जादू सरकार वो कहीं नहीं। करते हो जैसा जादू सरकार वो कहीं नहीं। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। कुछ भी तो नहीं मांगा था दीन सुदामा ने। कुछ भी तो नहीं मांगा था दीन सुदामा ने। राजी सदा वो रहता था तेरी हर रजा में। राजी सदा वो रहता था तेरी हर रजा में। ऐसे बनाए महल त्रिलोक्य में कहीं नहीं। ऐसे बनाए महल त्रिलोक्य में कहीं नहीं। ओह कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। हाँ कृष्ण की कृपा का कोई जवाब है नहीं। वो कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं। वो कब दे और क्या दे कोई हिसाब है नहीं। बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल। लाल की जय। राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 राम। ओ राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 राम। श्री राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 राम। श्री राम 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 सीता राम 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 राम। 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 ओ राम 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 सीता राम 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 राम। 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 श्री राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 हे राम। राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता
सीता राम 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 सीता 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 राम 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 श्री राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम राम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली अम्बे अम्बे माओ मेरी जगदम्बे माँ अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ जय जय सरस्वती माता सरस्वती जय जय सरस्वती माता सरस्वती जय जय तुलसी माता प्यारी जय जय धरती माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी प्यारी धरती माता प्यारी जय जय गौ माता जय जय गौ माता जय जय गौ माता जय जय गौ माता बोलो राधे राधे श्याम राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की जय जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय हरि ओम हरि ओम सुमर पवन सुत पावन नामो अपने बस कर राखे रामो हरि ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। कथा विश्राम होत है। कृपा करो हनुमान श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। बोलो अन्नपूर्णा माता की जय। श्री अनंत बलवंत बुद्धिवंत ज्ञानवंत हृदय भगवंत श्री हनुमंत लाल महाराज की जय। आज के आनंद की जय। जगदम्बे मैया की जय। आयो लाल सबई चौ। झूले झूले लाल। भगवान अपने ग्वाल बालों संग भगवान अपने सखाओं संग नित्य खेलते हैं नए नए खेल। इसीलिए आज मेरे गोविंद भोग लगाएंगे। महाप्रसाद में
भेल ॿी कहिड़ी शइ बची? खेल सां भेल ई त ठहे थो। प्रसाद स्वीकार कयो साध संगत जी। मामा काथे आहिनि? संदीप मामा रायपुर हली आया। कीअं भला? कमकार में। ठीक ठीक बढ़िया भलो थी।